जानकारी तो ॾियां, असांजे विच में आशा चांद जी आहिनि। 30 टेलीफिल्म्स हिननि प्रोड्यूस कयूं आहिनि, 10 कॉमेडी सीरियल्स, ॿियूं पिक्चरूं जेके ठहंदियूं आहिनि असां थिएटर में ॾिसी था सघूं, पर हिननि जेको कमु कयो आहे उहो असां घर वेठे पंहिंजे टीवीअ ते ॾिसी था सघूं। क़ाबिले तारीफ़ आशा जी तव्हां कमु कयो आहे। असांजे विच में नियो जीवन फोरम, चमन फिल्म आर्ट्स, नया फिल्म प्रोड्यूसर डायरेक्टर आहिनि गीता दयाल कोडवाणी ऐं दयाल कोडवाणी जी, असांजे विच में आहिनि। कृपया बीह रहंदा ॿई, दयाल कोडवाणी ऐं गीता जी प्लीज़। बि फिल्म प्रोड्यूस कंदा आहिनि, टीवी सीरियल्स ठाहींदा आहिनि। अॼु पहिरियों दफ़ो असांजे हिन कॉन्फ्रेंस में आया आहिनि। मां मनीष देवनानी, NCPSL जा मेंबर, ऐं चङो ई सिंधी भाषा जे बारे में मध्य प्रदेश में पर्टिकुलरली इंदौर में कार्यरत आहिनि। मां मनीष जी के चवंदुमि त 2 मिंट असांजो हिन सब्जेक्ट ते मार्गदर्शन कनि। सभिनीनि भाउरनि खे और हिन हॉल में मौजूद सभिनीनि शख्सियतुनि खे जय झूलेलाल। सम्मानित मंच ते विराजमान सभई अतिथियुनि खे नमन आहे। राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जी हीअ अकेडमिक कॉन्फ्रेंस तमामु महत्वपूर्ण पंहिंजे प्रमुख हुन ते अची चुकी आहे। जेके भी कल का सत्र हलन पिया, उन्हनि सत्रनि में कुछ न कुछ निचोड़ ईंदो पियो वञे। हींअर जेको सत्र हली रहियो आहे फिल्म, सिंधी भाषा जे वाधारे लाइ सभई इदारा कमु करे रहिया आहिनि, लेकिन फिल्म जो भी पंहिंजो हिकिड़ो योगदान रहंदो आहे। अॼु जी युवा टही या घर वेठे वेठे जेके माण्हू फिल्म ॾिसनि था, उन्हनि सां उन्हनि में भी उहे गुण, उहे जज़्बात जन्म वठंदा आहिनि। त फिल्म हिकु ज़रियो आहे जंहिंसां इंसान जी जज़्बातनि खे हिकु राह मिलंदी आहे, सिंधी भाषा जे प्रति उनजो भी रुख मोटे थो। लेकिन जेका ॻाल्हि हींअर कुछ देर पहिरीं खां हली पई कि राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद इन में महत्वपूर्ण योगदान पंहिंजो अपनाए, उन में कुछ माली मदद रहे, कुछ न कुछ ॻाल्हि वधे, त राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जॾहिं खां जन्म वरितो आहे तॾहिं खां साहित्य शिक्षा जो कमु करे रही आहे। मां अॼु तव्हां सभिनीनि सां इहो अर्ज़ु कंदुमि त छो न हिकु इदारो संस्कृति जो भी तैयार थिए। संस्कृत मंत्रालय जे अंतर्गत सिंधी नाटक, सिंधी फिल्मूं, सिंधी संस्कृति, छेज, इन्हनि जे लाइ भी हिकु इदारो तैयार थिए। जीअं ॻाल्हि निकिती कि खीर जी दुकान तां घाह न मिलंदो आहे, हिकु एग्ज़ाम्पल आहे कि कंहिं भी हंधा हिकु ई शइ असां सभु चाहियूं था कि असांखे सभु हितां ई मिली वञे, लेकिन इन खां थोरो सो अॻिते हलूं, हिकु पॉज़िटिविटी जी तरफ़ अचूं त असां इहो भी प्रयास कयूं कि संस्कृत मंत्रालय जे द्वारा असांखे संस्कृति जा भी इदारा तैयार थियनि। जीअं NCPCL आहे, राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद, ईअं ई राष्ट्रीय सिंधी संस्कृत परिषद जी भी स्थापना थे, जंहिंमें सिंधी फिल्मूं, सिंधी छेज, इहे सभु इदारा तैयार थी सघनि। इहो असांखे करणो पवंदो, असांखे उन जी मांग करणी पवंदी, तॾहिं वञी करे इहे शयूं अञा वधंदियूं। मुंहिंजो शिक्षा जगत जो कमु आहे, मां सिंधी शिक्षा जी तरफ़ ई ध्यानु ॾींदो आहियां और राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद द्वारा स्थापित शोध पीठूं आहिनि, उन्हनि में ध्यानु ॾींदो आहियां। मुंहिंजो इहो मञणु आहे कि इंसान खे जेका टीं अखि हूंदी आहे उहा आहे शिक्षा। शिक्षा जे लाइ भी फिल्मूं ठहणु खपनि, शिक्षा के कीअं वधाइजे। जीअं IAS IPS जो हिकु NCPCL द्वारा सॼे देश में हिकु स्वरूप हलायो वियो आहे कि सिंधी विषय खणी करे कीअं IAS IPS ठही सघिजे थो, त हिकु फिल्म उन ते भी ठहणु खपे कि कीअं निम्न स्तर जो माण्हू, सफ़ा निम्न स्तर जो माण्हू धीरे धीरे पंहिंजी पढ़ाई सां सिंधी विषय खणी करे, सिंधी ॻाल्हाए करे, सिंधी संस्कृति खे सम्झी करे और IAS IPS ठहनि था। समाज में इहा ॻाल्हि ॾाढी महत्वपूर्ण ईंदी आहे कि अॼु ताईं घणा IAS IPS ठहिया आहिनि। ॻाल्हि इहा न आहे। अॼु तव्हां ॿारनि खे चओ कि सिंधी सिख, त उहो तव्हां खां इहो न पुछंदो कि इहा कहिड़े कमु ईंदी, छो त हुनखे हाणे ख़बर पइजी वई आहे। हेॾनि सालनि में इहा ॻाल्हि उन्हनि जे दिलि में अची वई आहे कि सिंधी विषय खणी करे IAS IPS ठही सघिबो आहे।
सिंधी भाषा जो महत्व छा है वो उन्हनि खे हाणे सम्झ में अचण लगी वियो आहे। त इन ते भी फिल्मूं ठहण खपनि और फिल्म जे माध्यम सां हर माण्हू ताईं उहा ॻाल्हि पहुची थी सघे। अगर IAS IPS जे मथां कोई फिल्म ठहे थी त उनखे पंहिंजे शहर में मां थिएटरनि में लॻाईंदुमि, उनजो जेको भी ख़र्च ईंदो उहो मां पाण खणंदुमि। आहिनि अहिड़ा समाज सेवी जेके तव्हां शिक्षा जे माध्यम सां समाज जी कुरीतियुनि खे हटाइण जे माध्यम सां जेके इहे फिल्मूं ठाहियो था उनखे हथो हथ खणण वारा माण्हू वेठा आहिनि। सिर्फ़ु उन्हनि खे आइडियो ॿुधाइण जी ज़रूरत आहे। अॼु जीअं काई फिल्म हले थी पई त उनखे ॿुधाइणो पवंदो आहे कहिड़े सब्जेक्ट ते ठही पई आहे। अगरि शिक्षा जे सब्जेक्ट ते काई भी कोई मूवी ठाहींदो त उनजे लाइ मां वेठो आहियां। मां जेको भी मुंहिंजे द्वारा जेको भी योगदान थींदो मां उनखे पाण खणंदुमि। महिरबानी, लख थोरा।